खानपुर महर में ॾींहुं ॾिठे जो हथियारबंद शहर में घिड़ी आया। सीमेंट ऐं लोह जे दुकान तां 15 लाख खां वधीक रक़म फुर कई। मज़ामती हिंदू दुकानदार ज़ख़्मी कया। वाक़े बाद शहरियुनि में ख़ौफ़ और हिरास छाइजी वियो। हिंदू बिरादरी जा सभई माण्हू वाक़े वारे हंधि गॾु थी विया। पुलिस पहुची हथियारबंदनि पुठियां रवानी थी वई। इन हवाले सां खे ॿुधाईंदो हलां त खानपुर महर जे वाक़ई बस स्टैंड ते ॾींहुं ॾिठे जो मोटरसाइकिल सवार 3 हथियारबंद पहुची हथियारनि जे ज़ोर ते सीमेंट ऐं लोह जे डीलर दुकानदार पवन कुमार ऐं अभिमन्यु कुकरेजा खां दुकान जे गले जा ताला टोड़े दुकान मां 15 लाख खां वधीक रोक रक़म फुर कई। फुर दौरान मज़ामत करण ते हथियारबंद दुकानदारनि पवन कुमार ऐं अभिमन्यु खे तशदुदी निशानो बणाए फरार थी विया। वाक़े बाद शहर में ख़ौफ़ वारी सूरतहाल पखिड़िजी वई। वॾे तादाद में माण्हू वाक़े वारे हंधि पहुची विया। इतला मिलण ते खानपुर महर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची हथियारबंदनि पुठियां रवानी थी वई आहे। जी सचिन कपूर, इबरत न्यूज़, खानपुर महर।